अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हैदराबाद में हुकूमत जे तरफ़ खां लॉकडाउन सबबि अवाम ते तशद्दुद न करण जे अहकामनि बावजूद बि हैदराबाद जी पुलिस अवाम मथां तशद्दुद। पुलिस एहलकार शाही बाज़ार, सिरी घाट चौक, मार्केट टावर ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरियुनि मथां अंधाधुंध लठियूं वसाईंदा रहिया। नवाबशाह डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र ते अकरोटीअ में माकड़ पहुचण ते इलाइक़े जो दौरो कयो ऐं ज़राअत खाते जे अमले खां उन बाबति मालूमात पिणु हासिल कई। बिरियासिटीअ जे प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी साफ़ी आफ्ताब कीरियो ते नामालूम हथियारबंदनि हमलो करे ॾिनो, जंहिंखे नाज़ुक हालत में सिविल अस्पताल नौशरो फेरोज़ मुंतक़िल कयो वियो, जिथे साफ़ी आफ्ताब कीरियो जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। सहाफ़ी वकास मेमण ते लियारीअ में कातिलानो हमलो। उन खां अॻु सहाफ़ी वकास मेमण खे धमकियूं पिणु मिलंदियूं रहियूं आहिनि। हमले खां पोइ वकास मेमण अस्पताल में पंहिंजो चेकअप कराइण खां पोइ हद जे थाणे ते राब्तो करे वरितो। ज़िला नौशरो फेरोज़ पुलिस पढ़ीदन पुलिस जोआ जे अॾे ते छापो हणी ॿिनि जवाबदारनि हसन मोबेचो ऐं गुल हसन ख़ासकेलीअ खे तास जे पतनि ऐं 60,000 कैश समेत गिरफ़्तार करे वरितो। SSP सांगड़ ज़ीशान शफ़ीक सिद्दीकीअ जे सख़्त हिदायतुनि ते शहदादपुर पुलिस नादिर चांडियो ऐं नज़ीर उमराणीअ जे कब्ज़े मां चोरी थियल 4 मोटरसाइकिलूं ऐं 1 TT पिस्टल हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त दरिया खान रिंद पुलिस जवाबदार मुनवर रिंद ऐं करीम बख्श लिगारीअ जे कब्ज़े मां 33 लीटर शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।